अस्सलाम वालेकुम। फैब्रिक टॉयज़ जे सिलसिले में मां तव्हां सां शेयर कयां थी अॼु हमटी डमटी ठाहिण जो तरीक़ो। हमटी डमटी बच्चों का एक फेवरेट कैरेक्टर है, ये पोएम भी बच्चे सुनते रहते हैं, तो आज मैं ये बनाना सिखा रही हूँ। उसके लिए मैंने ये एक ओवल शेप काट ली है, ठीकु आहे। सो हमटी डमटी के ठाहिण जे लाइ ही ओवल शेप हिकिड़ो मूं कटियो आहे अख़बार मां, ऐं उन में असांखे जेको आहे बॉडी भी इन में ईंदी, फेस भी इन में ईंदो। बॉडी और फेस दोनों जो हैं वो इसी में से हमें बनाने। तो सबसे पहले हम इसको फोल्ड करेंगे इस तरह कि थोड़ा सा फ़र्क हो, तकरीबन 2 सेंटीमीटर या 1 उंगली का, ठीकु आहे। असां इनखे घटि वधि फोल्ड कयो आहे, असां इनखे बिटो कयो आहे, हिकिड़ो थोरो नंढो पासो ऐं हिकिड़ो थोरो वॾो पासो। घणो फ़र्क़ु नाहे करिणो, पर फ़र्क़ु करिणो ज़रूरी आहे। सो ही जेको थोरो वॾो पासो आहे, इन में असां इन जी ठाहींदासीं बॉडी। इस तरह मैंने इसको फोल्ड किया। एक ज़रा सा छोटा साइड है, एक थोड़ा बड़ा। जो थोड़ा बड़ा साइड है उसको मैंने यहाँ पे रख के पिनअप करके इस कपड़े में से 2 पीसेस इसकी बॉडी के काट लिए हैं। और आप देखेंगे जो एक्चुअल मैंने पेपर काटा है उससे थोड़ा मैंने बढ़ा के कटिंग की है कि ये सिलाई में चला जाएगा, ठीकु आहे। सो ही 2 पार्ट्स असां कटिया आहिनि, उबते सुबते जो ख़्यालु रखिणो आहे। ही 2 पार्ट्स कटिया आहिनि। इहा ठहंदी हमटी डमटी जी बॉडी। या लाइननि वारे कपिड़े मां मूं खयो आहे, या बॉडी ठही वई। उन खां पोइ असां हिनखे फोल्ड कंदासीं। जेको नंढो साइड आहे, हाणे नंढो साइड कीअं कटींदासीं, हिन वॾे खे बिल्कुल ही फोल्ड करे छॾिणो आहे। इस बढ़े हुए साइड को फोल्ड कर लें अच्छी तरह से, और फिर इसकी फेस कटिंग की है मैंने ऐसे, ठीक है। जो थोड़ा ज़रा सा छोटा साइड है, पिंक में से मैंने इसका फ्रंट जो फेस है वो बनाया है, और ब्लैक में से इसका बैक साइड सर का बनाया है। ये इसके बाल बनेंगे, ठीकु आहे। ही पोयों पासो कारो ठाहियो आहे मथे जो, ये इन जा वार शो थींदा। ऐं जेको अॻियों साइड आहे मुंहं जो, उन जो मूं ठाहियो आहे लाइट पिंक कलर जो, ठीकु आहे। ऐं हिन ते ॾिसो हिन जा फीचर्स बि मां ट्रेस कया आहिनि। ही वार आहिनि, हिन जा अखियूं आहिनि, ऐं ही वात ठाहियो आहे। हिते हिकिड़ो बो लॻंदो कपिड़े जो, ऐं हिते बटन्स लॻंदा, ठीकु आहे। सो सभिनी खां पहिरियों त वारनि जे लाइ मूं खयो आहे फेल्ट। ये ब्लैक कलर का फेल्ट, इस शीट में से मैंने ये बाल काट लिए हैं। ये मैंने पहले भी अपने खिलौनों में यूज़ किया है फेल्ट। इसको सीना बहुत आसान होता है, इसको हम मोड़ेंगे नहीं, इसी तरह सिलाई कर लेंगे तो ये आराम से सिल जाएगा। और फिर मैंने वाइट फेल्ट में से 2 आइज़ इसकी काट ली हैं, जो कि इसकी यहाँ पे फिट होंगी, सिलाई के साथ लगेंगी। ये मैं रख के सिर्फ दिखा रही हूँ, एक रफ सा इसका जो आइडिया है। और माउथ जो है, इसका जो मुंह है वो मैंने ट्रेस कर लिया है पेन से या पेंसिल से आप ट्रेस कर सकते हैं। इसको मैं रेड कलर के जंजीरी टांके से कढ़ाई कर लूँगी, ठीकु आहे। ॻाढ़े रंग जे धागे सां असां आवक बि चवंदा आहियूं ऐं ज़ंजीरो टाको बि चवंदा आहियूं। उन सां मां हिन जो इहो वात ठाहे वेंदमि। हिन जे मथां ही जेको आहे वार लॻंदा, ही जेके अखियूं लॻंदियूं, इन्हनि अखियुनि में वरी असां 2 नंढा बटण भी हणंदासीं। आइज़ का जो आँख की पुतलियाँ बनाने के लिए हम इसमें 2 छोटे से ब्लैक कलर के बटन लगाएंगे। और ये जो है हम इस तरह से एक फ्रंट साइड इस ड्रेस के साथ सिएंगे, ठीकु आहे। मुंहं जो जेको पासो आहे उहो असां हिन हिकिड़ो पासो हिन ड्रेस सां अॻे सां सिबंदासीं, हिकिड़ो पासो असां हिन पुठे सां सिबंदासीं। सो इहो थी वियो हिन जो बॉडी ऐं फेस। उन खां अलावा असां ठाहिणियूं आहिनि असांखे हिन जूं टंगूं ऐं ॿाहूं। त ॾिसो ही तक़रीबन 3 इंच पीस आहे कपिड़े जो, इहो मूं खयो आहे 3 इंच चौड़ा है। इसमें से मैं इसकी ये बाजू और टांगे बनाऊंगी। तो ये इक्वल होने चाहिए दोनों, और बहुत लंबी टांगे और बहुत लंबे बाजू नहीं बनाने, क्योंकि इसमें अभी हम इसके हाथ और पाँव भी अटैच करेंगे, ठीकु आहे। ही 4 पीसिस आहिनि मूं वटि। सो 2 3 4 ही हिकिड़ा हथ आहिनि 2 ऐं हिकिड़ा पेर आहिनि, ठीकु आहे। हाणे हिननि में असां ॿाहूं ऐं ॼंघूं आहिनि ही, त हिननि में असां पेर कीअं विझंदासीं ऐं हथ कीअं विझंदासीं। ये देखें, ये पिंक में से एक पीस काटा है मैंने, क्योंकि फेस पिंक है तो हाथ भी हमें पिंक बनाने हैं। ये आप देखें, इस तरह से चौड़ाई इतनी है जितनी इस हाथ की है, और नीचे से इसको यूँ काटा है। जब हम इसको सी लेंगे तो ये शेप आएगी, ठीकु आहे। जॾहिं असां हिनखे हिन सां सिबंदासीं त हिन जी इहा शिकिल ईंदी जेका तव्हां हींअर ॾिसो पिया। हीअ हथ जी कटिंग आहे। उन खां पोइ पेर जी कटिंग, पेर जी जेका कटिंग आहे इहा मूं हिकिड़े बूट वांगुरु ठाही आहे। ये देखिए आप, पाँव की कटिंग, ये टांग है, और ये मैंने इसका जूता जो है ब्लैक में से कटिंग किया है। इस तरह से जब हम इसको सी लेंगे तो ये ऐसे जूते की शेप आ जाएगी, ये इसके पाँव बनेंगे, ठीकु आहे। सो ही ॻंढण खां पोइ तव्हांखे ॾेखारींदमि
अच्छा, इन सब चीज़ों में सबसे पहले जो हम काम करेंगे वो है कि इसके हाथ पांव कंप्लीट करेंगे और इसमें हम पॉलिएस्टर की फिलिंग कर लेंगे। तो सभिनी खां पहिरियों असां हिन जूं टंगूं ऐं ॿाहूं हथ ऐं पेर हणी कंप्लीट था कयूं, सिलाई कंदासीं हिननि खे हिते, ऐं पोइ मां तव्हांखे ॾेखारियां थी त हिननि खे कीअं सिधो करिणो आहे ऐं कीअं हिन में पॉलिएस्टर जी फिलिंग करणी आहे। सो असां सभिनी खां पहिरियों ही सिबूं था। हाणे ॾिसो, ही हथ मूं हिन सां सिबी छॾिया आहिनि। हिते बि मूं डबल सिलाई कई आहे जॾहिं मूं हथ खे ऐं ॿाह खे जोड़ियो आहे, ऐं हिते बि मूं डबल सिलाई कई आहे। ही ॿई हथ जोड़े वरिता आहिनि ऐं ही पेर जोड़े वरिता आहिनि। ठीक है, इन्हनि में भी मैं डबल सिलाई की है। इन सबको मैंने डबल सिलाई कर ली है ताकि जब हम इसकी भराई करें तो ये खुले नहीं। अब हम इसमें कुछ कट लगा के, जहाँ पे भी ये याद रखें जो थोड़ा सा राउंड शेप आती है, जिते भी थोड़ी गोलाई हुए उते तहाँ लाजमी जो है कट हणो तो जी असांखे उनके सीधो करने में आसानी थी। ठीक है, ज़रूर कटिंग करेंगे ताकि जहाँ पे भी थोड़ी थोड़ी गोलाई है तो वहाँ से हमें इसको सीधा करने में बहुत आसानी होगी। और अगर बहुत ज़्यादा बढ़ा हुआ कपड़ा हो तो भी आप इसको थोड़ा सा काट लें। इसी तरह हाथ में भी, हाथ में ज़्यादा जो है राउंड है शेप, ठीक है, ऐं ख्याल कजो त सिलाई हिकिड़े मुनासिब हिस्से में थियल हुजे, ईअं न थिए त जॾहिं तव्हां भराई कयो त हिन में जेको आहे सिलाई वह निकरी वञे। अच्छा, अब कट मैंने लगा दिए हैं और अभी मैं इसको कर लूँगी सीधा, बहुत एहतियात के साथ, बहुत ज़्यादा इसको खींचे नहीं, आराम आराम से सुकून से इसको आप सीधा कर लें। ठीक है, इनके असां सिधो कंदासीं ऐं कंहिं बि नोकदार शइ सां विझी हिन में, मां त हमेशा कैंची सां कंदी आहियां, ख्याल रखिजो त हिन जी सिलाई न निकरी वञे। ठीक है, इस तरह से सीधा करके हाथ से भी उसको थोड़ी सी शेप सही कर लें। ये एक हाथ हो गया। इसी तरह मैं दूसरा हाथ और दोनों पाँव भी सीधे कर लेती हूँ। हाँ ॾिसो, ये ॿई हथ भी मुँह सीधा करे वरता, दोनों हाथ सीधे हो गए और ये दोनों पाँव भी सीधे हो गए। ये इस तरह लगेंगे। अब हम इनमें पॉलिएस्टर भरते हैं, लेकिन इसमें हम जो है बहुत ज़्यादा सख्त भराई नहीं करेंगे, इसको हल्का हल्का सा भर लेंगे ताकि थोड़ा सा ये उभरा हुआ सा लगे, लेकिन ये कि बहुत ज़्यादा सख्ती से नहीं भरेंगे। और किसी भी इस तरह पेन पेंसिल कोई स्टिक लेके आप इसको आराम से फिल कर लें। का भी पेन पेंसिल खणो, का स्टिक खणो, का तीली खणो, उन सां जेको आहे पहिरियों असां हिन जे बूट में भरूं था थोड़ी पॉलिएस्टर। पहले जूते को फिल करेंगे, फिर आहिस्ता आहिस्ता से पूरी टांग में हम ये पॉलिएस्टर भर लेंगे, लेकिन ऊपर हम थोड़ा सा हिस्सा खाली छोड़ देंगे ताकि जब हम सिलाई करें तो वहाँ पे जगह होनी चाहिए। ठीक है, हिन में असां पॉलिएस्टर तो विझूं था, पर असां हिन में मथे फुल भराई न कंदासीं, थोड़ी जगह छॾींदासीं त जीअं असां तॾहिं हिन खे बंदि कयूं, सिलाई कयूं त हिन में स्पेस हुजे। त हीअ सभु हाणे मां भरे थी वठां। हाँ ॾिसो, ही मां भरे छॾिया आहिनि ऐं इलाही नरम मां हिननि जी फिलिंग कई है। बहुत नरम सा मैंने इनको भर लिया है और थोड़ी सी जगह ऊपर से खाली छोड़ दी। इसी तरह ये भी, इनको बहुत ज़्यादा सख्त नहीं भरना, ठीक है, और थोड़ी सी जगह ऊपर से खाली छोड़ देनी है। अब आते हैं हम इसकी बॉडी की तरफ, इसको साइड पे रखेंगे। सबसे पहले जो ये माउथ मैंने ट्रेस किया हुआ है, ये जो इन जो वात मुँह ट्रेस किया हुआ है, इन खे मां आवक सां या ज़ंजीर टाके सां मां इन खे भरे कंप्लीट कंदमि ॻाढ़े रंग जे धागे सां, ॻाढ़ो हुजे या तेज़ गुलाबी हुजे, छो त माउथ जे लाइ इहो ई सुठो रहंदो आहे। ठीक है, सो इहो मां कंप्लीट करे थी वठां। इसको कंप्लीट करने के बाद फिर हम इसका जो भी प्रोसेस है आगे वो चलाएंगे। हाँ, ये न जो वात मां एम्ब्रॉयडरी करे छॾियो, माउथ मैंने इसका लगा दिया है और इसके बाल जो हैं वो मैं यहाँ पे पिनअप कर देती हूँ। वार हिन जा मां पिन सां लगायां थी हिते, पोइ असां हलंदासीं सिलाई मशीन जे तरफ़ ऐं हिन खे सिबी कंदासीं कंप्लीट। ही इंतहाई इंट्रस्टिंग कमु आहे ऐं घर में नंढे खां नंढा भी कपड़नि जा पीसिस हुजनि त तव्हां उहे संभाले रखो, उहे कमु अची वेंदा आहिनि। ऐं उन खां अलावा ही मां हिन में जेको कपिड़ो यूज़ कयां थी उहो कॉटन फैब्रिक आहे, पर इहो ख़्यालु कजो त कपिड़नि जा रंग पका हुजनि, छो त ॿार कॾहिं कॾहिं इहे टॉइस वात में बि विझंदा आहिनि, नंढड़ा ॿार ख़ासि करे। ठीकु आहे, त जीअं पोइ उन्हनि खे को नुक़सानु न थिए। इहो रंग जेको जेकॾहिं ॿार जे पेट में वञे त इहो ख़तरनाक आहे। तंहिंजे करे कलर्स हमेशा जेके आहिनि कपिड़नि जा उहे पका हुजनि त जीअं कोई उन में ख़तरो या ख़दशो न रहे। सो असां सभिनी खां पहिरियों हिननि खे बि मां जेको आहे सिलाई कंदमि कारे धागे सां, त जीअं उहा हिकिड़ी आउटलाइन भी हिन जी ठही पए। ऐं उन खां पोइ ही नंढा बटन हैं मूं वटि दो छोटे बटन्स हैं जो कि हम इसमें लगाएंगे तो इसकी आंखें बन जाएंगी। ये दो बड़े बटन हैं, थोड़े से इससे थोड़े बड़े हैं, जो कि हम इसमें यूज़ करेंगे
इसकी बॉडी पे बो के साथ लगाएंगे। अच्छा, ये सिलाई करने के बाद इसको मैं यहाँ से जोड़ लूँगी। आप ये देखिए इसकी शेप जो है, अभी इसकी शक्ल जो है वो ज़ाहिर हो रही है, और ये दोनों ब्लैक और ब्लू जो है वो अलग से हम जोड़ेंगे। तो अभी हम चलते हैं सिलाई मशीन की तरफ। हाणे सभिनी खां पहिरियों कारे धागे सां मां हिन खे सिबी थी वञा। इसकी आउटलाइन भी हम बना लेंगे, यानी बाहर से भी सिलाई कर लेंगे और अंदर से भी। पिन्स निकालते जाएंगे जैसे जैसे सिलाई में ये रास्ते में आएंगी। ठीक है। सो ये वार इन फेल्ट जो मां तव्हांखे ॿुधायो आहे पहिरियों बि, इहो फ़ाइदो आहे त इनखे असांखे मोड़णो न पवंदो आहे। ईअं जो ईअं असां इनखे सिबी सघंदा आहियूं, इन जा धागा न निकिरंदा आहिनि। पर जेकॾहिं तव्हां वटि फेल्ट न हुजे त तव्हां आम धागे सां बि हिनखे, आम कपिड़े सां बि हिनखे ठाहे सघो था। बसि फ़र्क़ु इहो थींदो जो उहो तव्हांखे थोरो मोड़े करे हणिणो पवंदो। हिन में आसानी हूंदी आहे मोड़ण जी, असां मुश्किल खां आज़ादु हूंदा आहियूं। ऐं हिन में धागा बि न निकिरंदा आहिनि, तंहिंजे करे इहो वधीक सवलो हूंदो आहे। पर न हुजे त बिल्कुलु असां कॉटन जे कपिड़े सां बि इहो ठाहे था सघूं। हाणे हिन जूं अखियूं असां सिबंदासीं। अखियूं बि मां वाइट खे ब्लैक सां इन लाइ थी ॻंढियां त जीअं हिन जी आउटलाइन ठही पए। ॾाढो सफ़ाई सां सब्र सां हिनखे सिबणो आहे। मां बार बार चवंदी आहियां त जल्दी जो कमु हे नाहे, हे ॾाढी बर्दाश्त जो कमु आहे ऐं ॾाढे एहतियात ऐं महिनत सां ऐं आराम सां करण जो कमु आहे। सो जेतिरो तव्हां आराम सां कंदव, जेतिरो तव्हां सब्र सां कंदव, ओतिरो तव्हांजो रिज़ल्ट जेको आहे उहो सुठो ईंदो। सो हे असांजी हिकिड़ी अखि बि लॻी वई ऐं असांजा हिन जा वार बि लॻी विया आहिनि। हाणे ॿी अखि सिबूं था। उम्मीद आहे त तव्हांखे ही मुंहिंजा वीडियोज़ वणंदा हूंदा ऐं ज़रूरु मूंखे ॿुधायो त तव्हांखे कीअं था लॻनि। पंहिंजे ॿारनि लाइ पाण गिफ्ट ठाहियो। अॼुकल्ह ख़ासि करे जीअं असां बाज़ारि नथा वञूं, खुलियल बि आहिनि बाज़ार, त असां त नथा निकिरणु चाहियूं, त पोइ घर में ॿारनि जे लाइ तव्हां अहिड़े टाइप जी शयूं ठाहियो। कंहिंजी सालगिरह आहे या ईअं ई तव्हांजी दिलि चए पंहिंजे प्यारनि जे लाइ, त ठाहे सघजनि था। सो हाणे असां कंटिन्यू मां हिन में ब्लैक धागो ई यूज़ थी कयां। ॾिसो हीअ असांजो फेस जेको आहे तक़रीबन तयारु आहे। अखियूं अञा हिन में न लॻियूं आहिनि, इहे पोइ हणूं था। ऐं हाणे असां हिन सां बॉडी जो ही हिस्सो ॻंढींदासीं। अभी इसको हम सी लेंगे एक साथ और अच्छी तरह से इसकी डबल सिलाई कर लेनी है हमें, ताकि जो हमारे धागे हैं वो ना निकले, सिलाई जो है खुले नहीं, क्योंकि जब हम इसमें भराई करेंगे तो फिर ये कंप्लीट मजबूत होना चाहिए। सो ये न थे त भराई करण सां असांजी सिलाई खुली वञे, त उन जो ख़्यालु रखिणो आहे। ठीकु आहे। हीअ असांजो थी वियो फ्रंट तयारु। फ्रंट फेस जो साइड आहे, हीअ असांजी बॉडी जेका आहे, पहिरियों साम्हूं जो हिसो। हाणे तव्हां ॾिसो त हीअ कुझु कुझु लॻे थो, हिनखे रखूं था पासे ते। हाणे हीअ बैक साइड आहे, हिनखे असां ईअं हणंदासीं जो हिते असां विच में खुलियल स्पेस छॾींदासीं। यहाँ पे हम बीच में जगह छोड़ेंगे खुली हुई, ताकि उसमें से हम इसकी बॉडी की फिर भराई कर सके। वो अभी मैं आपको शो करती हूँ। तो यहाँ पे जो है डबल सिलाई कर लें, क्योंकि जब भी हम जिस भी जगह से हम इसकी फिलिंग करते हैं वो जगह बहुत ज़्यादा वो हिस्सा खिंचता है, तो वो खिंचने से सिलाई खुल सकती है या कपड़ा ख़राब हो सकता है। तो बेहतर है कि आप इसको 2 दफ़ा अच्छी तरह से सी लें। हाँ, ये ॾिसो त हिनखे मूं हीअं सिबियो आहे, विच मां मूं खुलियल छॾियो आहे। ये जगह जो है यहाँ से हम इसकी करेंगे भराई। अब ये चीज़ें इस पे लग गई हैं। सबसे पहले हम इसको फेस को या फ्रंट को कंप्लीट करते हैं। इसकी आंखें हम लगा लेंगे इसमें, और बो लगाएंगे, उसके बटन्स लगाएंगे, फिर हम इसको फाइनल सिएंगे। आप ये देखिए, आँखों का ये है कि अगर आप इस तरह रखेंगे तो ये इधर देख रहा है, उस तरफ रखेंगे बटन्स तो उधर देख रहा है, ऊपर रखेंगे तो ऊपर देख रहा है, और अगर नीचे रखेंगे तो नीचे देख रहा है, अगर बीच में रखेंगे तो सामने देख रहा है। अब ये आप पे डिपेंड करता है कि बटन्स आप किस तरह लगाते हैं। तो पहले मैं इसमें बटन लगा दूंगी, बो के भी बटन लगाने, लेकिन इससे पहले सबसे पहले हम बो इसका पहले बना लेते। बो ठाहिण जो तरीक़ो मां सेखारियां थी तव्हांखे। तव्हां मां घणनि खे ईंदो बि हूंदो, कोई मुश्किल कमु न आहे।
जेके सिलाई कंदा था अचन उनके यकीनन इन शइ जी ख़बर होंगी। इसको हम इस तरह सिएंगे कि ज़रा सा बीच में से खुला रखेंगे। सीने के बाद ये मैं आपको दिखा रही हूँ कि इसको क्या करना है और कैसे हमें इसको खुला रखना है। ठीक है। सो हाणे तव्हां ॾिसो त हिनखे थोरो मुंहुं ही खुलियल छॾियो आहे ऐं बाक़ी मां हिनखे सिबी वई आहियां। कॉर्नर्स थोड़ा ट्रिम कंदासीं, कोने इसके थोड़े से हम ट्रिम कर लेते हैं ताकि जब हम इसको पलटें तो ये सफ़ाई से सीधा हो जाए। कुंडू थोड़ियूं असां हिन जो ट्रिम था कयूं। हाणे असां हिनखे उथलाईंदासीं ऐं ही अहिड़े टाइप जा बोस तव्हां ठाहे कंहिं बि शइ ते यूज़ करे सघो था। ही सीधे करण खां पोइ मां छो थी कयां, इसको ही मुंह उथलाए छड़िया, इसको पलट दिया मैंने। अब ये जो खुला हुआ हिस्सा है ज़रा सा, इसको हम सी लेते हैं। ये इसके किनारे अंदर करके इसके ऊपर हम सिलाई कर लेंगे। सो ही असांजो बेस जेका है बो जी तैयार आहे। हाणे असां हिनखे सिबंदासीं। हिन महिल मूं वटि ब्लैक धागो विधल न आहे, सो जेको बि आहे उहो मां खणां थी। ठीकु आहे। हाणे ॾिसो हूअं उसूलन कारो धागो हुजणु खपे। हिनखे विच तां पूरे असां हिनखे टोपो ॾींदासीं। मूं हिन में कारो धागो विझी वरितो आहे छो जो मूंखे मुनासिबु न पियो लॻे। सो हाणे ॾिसो त पूरे सेंटर तां असां हिन बो खे जेको आहे सिधो टोपो ॾींदासीं विच तां। इसको हम बीच में से एक सीधा टांका लगा लेंगे कच्चा और खींच लेंगे तो ये बो की शक्ल बन जाएगी ऐसे। और फिर ये धागा इसके ऊपर हमें लिपेट लेना है। धागा लिपेट दिया, बो बन गया। अब ये धागों को हमें कवर करना है। इसके लिए हम कोई भी छोटा सा पीस लेंगे, कपड़े जो नंढो टुकुर खणो, उनखे फोल्ड कयो, हीअं फोल्ड करे ऐं पोइ असां हिन जे मथां रखूं था। ऐं सिरा ॿई बैक साइड ते मोड़ींदासीं। ज़ाहिर आहे हिकिड़ो फ्रंट ठहंदो, हिकिड़ो बैक ठहंदो। ऐं पोइ असां इहो ई धागो सुईअ में पियल आहे, हिनखे टाका हणूं था त जीअं इहे असांजो चङी तरह सां सिबजी वञे। बो जॾहिं असांजो हीउ तयारु थी वेंदो त पोइ असां हणंदासीं हिन जे ॻिचीअ ते। ठीक है, ये हो गया हमारा रेडी बो। अब हम इसको लगा रहे हैं इसके ड्रेस पे, ड्रेस जो ही हिस्सो, ठीक है, माउथ का हेठ सेंटर में जहाँ से इसके कपड़े का जो हिस्सा शुरू हो रहा है लिबास का, वहाँ पे हम इसको टाँके लगा के बो को इसी ब्लैक धागे से फिक्स करेंगे। उसके बाद हम इसके नीचे लगाएंगे बटन, फिर हम इसकी आंखों के बटन्स लगाएंगे। इसके ये बटन लगाने के बाद मैं आपको ये शो कर रही हूँ कि ये कैसा लग रहा है। असांजो हमटी डमटी फ्रंट आहे तैयार। ठीक है। ऐं जेकॾहिं तव्हां महसूस कयो त बो जेको आहे घणो लड़के तो तव्हां हिननि जे कुंडनि ते भी 4 टाका हणी था सघो। ठीक है। अगर आपको लटकता हुआ फील हो तो आप इसके 4 कोनों पे भी ब्लैक धागे से 4 टांके लगा लें। अब हम इसके जो है रखेंगे सबसे पहले इसके हाथ और पाँव। ठीक है, हाथ और पाँव पहले रख के देखें। हथ ऐं पेर असां हिन ते पहिरियों रखी था ॾिसूं त जीअं पेरनि जो सिधो हिन में जेको आहे साइड अचे। हिनखे असां हणंदासीं हीअं अंदर करे उगता करे। इसको इस तरह हम लगाएंगे ताकि जब हम इसको सीधा करें तो ये पाँव और पाँव जो है वो बाहर की तरफ हो। तो इसको हम पिनअप कर लेते हैं पहले। ठीक है, पेरनि खे टंगुनि खे असां हिन सां रखी पिन्स हणूं था छो त असां हाणे हिनखे सिबंदासीं त हीअ असांखे पहिरियों खां ई अंदर जे तरफ़ रखणियूं आहिनि, छो त आख़िर में लगाइण मुश्किल थींदो, इन करे सिलाई में हली वञनि त बहितर आहे। ठीक है, आप ये देखें, ये इसकी बॉडी पे यूं अंदर की तरफ मैंने दोनों पाँव लगा दिए और अब हम इसके दोनों बाजू लगाएंगे। अब ये हैवी हो रहा है थोड़ा सा तो ये गिर रहा है। ठीक है, बाजू थोड़ा सा इस तरह लगाएं कि तिरछे करके, ज़रा से तिरछे करके, ताकि जब हम इसको खोलें सीधा करें। 1 मिनट, हाँ, अब ये देखिए इस तरह थोड़ी सी टेढ़े करके लगाएं। जब हम इसको खोलेंगे तो ये नीचे की तरफ हमें लगते हुए नजर आएंगे। इसको मैं फिक्स करके फिर आपको दिखाती हूँ। ये एहतियात जेके नंढा नंढा ज़रूरी आहिनि। इन सां छा आहे पोइ जॾहिं तव्हां हिनखे सिबी सिधो कंदो त परफेक्ट सिलाई हिन जी थियल हूंदी। सो
इंतहाई हिकिड़ो इंट्रस्टिंग कमु आहे। मूंखे त ॾाढो मज़ो ईंदो आहे हिननि खे ठाहे, हिननि खे सिबी, छो त हमेशह मां पंहिंजे ॿारनि जे लाइ बि पाण सिबंदी रही आहियां ऐं मुंहिंजे लाइ हीउ हिकिड़ो ॾाढो दिलचस्प ऐं मज़ेदार कमु आहे। तव्हां बि ठाहे ॾिसो, हिकु दफ़ो तव्हांखे आदत पइजी वई न, पोइ तव्हां बि इंजॉय कंदव हिनखे। ॾिसो हीअ हथ भी हिन में अंदर जे तरफ़ लगाया आहिनि, थोड़ा टेढ़ा करे हीअं, तो तरीक़े सां खोलींदासीं त ही बॉडी में थोड़ो हेठि हूंदा। अच्छा, अब ये हो गया। अब हम इसको रखेंगे दोनों पार्ट्स को एक दूसरे के ऊपर, पिन्स लगाएंगे और फिर इनकी कंप्लीट सिलाई कर लेंगे। ठीक है, सो ही ॿई हिस्सा असां रखूं था हिक ॿिए जे मथां ऐं असां हिन में पिन्स हणंदासीं ऐं पोइ हिन जी कंप्लीट सिलाई करे वठंदासीं त जीअं असां हिन खे फिनिशिंग जे तरफ़ आणियूं। ठीक है, पिन्स लगाना ज़रूरी है क्योंकि वरना फिर अगर ये हिलता रहा और तो कपड़ा जो है वो खिसक जाएगा, कपड़ो खिसकी वेंदो, पंहिंजी जाइ ते प्रॉपरली न रहंदो। ॾिसो ही सिजी वियो आहे, इसको मैंने सी लिया अच्छी तरह से, पिन्स मैंने निकाल दिए और ये देखिए कि हाथ जो थे वो मैंने थोड़े से टेढ़े करके लगाए थे, तो ये बढ़ा हुआ थोड़ा हल्का हिस्सा हम काट लेंगे। हथ मुँह थोड़ा पासीरा करे हैं, इन करे जो थोड़ो वधियल हिस्सो आहे उहो असां कटे छॾींदासीं। ॿी ॻाल्हि इहा नोट कयो त जिते जिते हिन जा हथ ऐं पेर हैं, आप ये देखिए कि जहाँ पे भी ये इसका पाँव का हिस्सा है, मैंने इसको बार बार 3-4 सिलाइयाँ की हैं और यहाँ पे हाथ हैं, यहाँ पे भी मैंने 3-4 सिलाइयाँ की हैं क्योंकि बच्चे खिलौनों को खींचते हैं, तो ऐसा ना हो कि पहली दफ़ा में सिलाई निकल जाए, तो इसलिए मैंने इसको यहाँ पे बहुत दफ़ा सिलाई करके सिक्योर कर दिया है। अब हम इसको पलट लेंगे और फिर हम इसकी करेंगे फिलिंग। हिन खे असां हाणे उथलाईंदासीं ऐं पोइ हिन जी असां कंदासीं भराई। हिन खे उथलाइण जे लाइ साॻियो ई प्रोसेस आहे, तो जिते भी थोड़ो गोलाइयूं आहिनि उते तव्हां कट हणो, क्योंकि ओवल शेप है, इसमें लाजमी कहीं ना कहीं पे तो ये थोड़ा सा राउंड शेप आ रहा है, तो उसको हम कट लगा लेंगे ताकि इसको पलटने में हमें आसानी हो। हाँ, हिन जो जेको असां खुलियल हिस्सो छॾियोसीं उन तां असां हिन खे उथलायूं था। इसको पलटेंगे, बहुत आराम से पलटना है क्योंकि इसके हाथ पाँव सब इसके अंदर हैं, उनको आराम से निकालना है। ऐसा ना हो कि निकालने की कोशिश में हमारे कपड़े जो हैं इसके फट जाएं और हमारी सिलाई निकल जाए, बस एहतियात करें। ठीक है, सो ही असां हिन खे उथलायूं था आराम आराम सां। ही असांजो हमटी डमटी उथली वियो। इसको अच्छी तरह से सीधा कर रहे हैं। इसमें जो पिन्स मैंने लगाई थी वो हम निकाल लेंगे। ये हाथ पाँव के लिए मैंने इसमें पिन्स लगाई थी तो वो हटा रहे हैं। और अब इसकी शेप सही करें। ठीक है, हिन खे चङी तरह उथलाए हथ सां हिन जो शेप सही कयो। हूँ त असां हिन में जॾहिं भराई कंदासीं हिन जो शेप पाण ई सही थी वेंदो, पर पोइ बि ज़रूरी आहे त हथ सां तव्हां हिन खे थोरो सिधो कयो। ठीक है, इन खां पोइ बैक साइड जेका असां खुलियल छॾीसीं उन मां असां हिन जी कंदासीं भराई शुरू। पॉलिएस्टर आहे ही मां वटि, पॉलिएस्टर जेका आहे आराम सां अवेलेबल आहे। पहिरियों असां हिन जी बॉडी जो हिकिड़ो हिस्सो भरींदासीं। मां हिन जो पहिरियों हेठों वारो जो पार्ट है वो थी भरा। इसको अच्छी तरह से ज़रा सख्त सी भराई करनी है। ठीक है, हाथ पाँव में हमने बहुत नरम सी भराई की थी, उसमें ज़्यादा नहीं डाला था हमने पॉलिएस्टर, इसमें थोड़ा सा ज़्यादा डालेंगे ताकि ये थोड़ा स्टफ्ड लगे। हाथ पाँव तो हमने इसलिए लूज़ छोड़े कि ये हिलते रहेंगे इस तरह से, तो उसमें लचक होनी चाहिए ताकि हम इसको बिठा सकें, उठा सकें। ठीक है, तो अभी इसको मैं पहले ये हिस्सा कंप्लीट करूँगी, फिर ये सर में इसके मैं भरूँगी पॉलिएस्टर, उसके बाद इसको हम सी लेंगे। फिलिंग हिन जी थी वई, इसको भर लिया मैंने अच्छी तरह से। और अब मैं इसकी कर रही हूँ सिलाई। पहले भी मैंने बताया था कि एक टाँका होता है स्लिप स्टिच, गुझो टाँको, धागा मैचिंग हो तो ज़्यादा बेहतर है। और इस वक्त मैं पंखे वंखे बंद करके बैठी हूँ तो मेरी हालत बुरी हो रही है, तो इसलिए मैं ये वाइट धागा था मेरे पास, इसमें डाला हुआ, उसी के साथ मैं काम कर रही हूँ। अच्छो धागो हिन में विधल हो तो मां इन सां ई थी कमु कयां, छो त हूँ मैचिंग हुजे तो बेहतर आहे। पर ॾिसो ॻुझनि टाँकनि में ख़बर नथी पए, जब हम ये स्लिप स्टिच लगाते हैं तो इसमें पता नहीं चलता कि किस रंग के धागे से सिया है और टाँके हैं कहाँ पे। तो ये इसका मैं फ़ायदा उठा रही हूँ, तो इसका मैं धागा चेंज नहीं कर रही, वरना तो धागा मैचिंग होना चाहिए। अगर आप समझते हैं कि आपसे इस तरह के टाँके नहीं लगेंगे तो फिर आप मैचिंग धागा यूज़ करें। पोइ उन सां इहो थींदो जो जेकॾहिं तव्हांजा टाँका नज़र बि ईंदा न त धागो मैचिंग हूंदो त कोई फ़र्क़ु न पवंदो।
सिलाई कंप्लीट थी वई ऐं ही पॉलिस्टर जेका आहे न कारे कपिड़े ते ईअं हमेशह चिंबड़ी पवंदी आहे नज़र ईंदी आहे। त ॿारनि खे ॾियण खां पहिरियों तव्हां इन जी चङी तरह सां सफ़ाई करे छॾियो ताकि बच्चे अगर मुंह में डाले तो ये इस पे जो है पॉलिस्टर चिपका हुआ नहीं होना चाहिए। तो ये कैसा है, ये हमारा शरारती सा मुस्कुराता हुआ जो है हमटी डमटी रेडी है। मुझे उम्मीद है ये आपको पसंद आया होगा। पसंद आयो हुजेव तो ज़रूर वीडियो लाइक करो, कमेंट करो, शेयर करो। एंड जेकॾहिं तव्हां इनखे वॾी साइज़ में ठाहियो, अगर इसको आप ये बड़ा सा बना लें तो इसको एज़ कुशन एज़ तकिया भी बच्चों को दे सकते हैं। और पॉलिस्टर डालने की वजह से ये वॉशेबल है। असां इनमें पॉलिस्टर जो फाइबर विधो आहे, इन लाइ ही असां धोई सघूं था। तो ये मज़ेदार असांजो कार्टून कैरेक्टर ॿारनि जो फेवरेट हिकिड़ो टॉय रेडी आहे। मूंखे मोट ज़रूरु ॾिजो तव्हांखे कीअं लॻो। ख़ुशि हुजो, आबाद हुजो, पंहिंजी ॿोलीअ सां प्यारु कयो, पंहिंजे टाइम जो सही इस्तेमालु कयो, पंहिंजे प्यारनि प्यारनि ॿारनि जे लाइ पाण गिफ्ट्स ठाहियो। इंशाअल्लाह वरी कंहिं ॿी कम जी वीडियो सां मिलंदासीं। तेसिताईं इजाज़त ॾियो। अलाह वाही। सो हिन मुंहिंजे हमटी डमटी जे तरफ़ां बि अलाह वाही।